जय झूलेलाल। अचण वारी 23 नवंबर ते आर्तवार जे ॾींहुं हिकु इतिहास में पहिरियों दफ़ो सिंधी समाज जो संगम विज्ञान भवन नई दिल्ली में थी रहियो आहे। हिन प्रोग्राम में असांजा लोकसभा जा अध्यक्ष, असांजे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह जी, असांजा संस्कृत मंत्री गणेश शेखावत जी ऐं अञा चङा मंत्री ऐं मुख्यमंत्री दिल्ली जी रेखा गुप्ता जी हिन में अची रहिया आहिनि। सॼे देश मां असांजा संत ऐं असांजा MLA, समाज जा प्रमुख हिन प्रोग्राम में अची रहिया आहिनि ऐं हिन प्रोग्राम में समाज जे विषयनि जी बि चर्चा थींदी तथा प्रधानमंत्री जी जेको विजन आहे 2047 विकसित भारत में समाज जी जा भूमिका आहे उन ते बि चर्चा थींदी। VSHF जी तरफ़ां मां तव्हां सभिनी खे निमाणी वेनिती आहे कि हिन प्रोग्राम में अचण लाइ तव्हां QR कोड से रजिस्टर करायो ऐं हा, पंहिंजो आइडेंटिटी कार्ड ज़रूरु खणी अचिजो। हिकु ॻाल्हि ॿी, हिन प्रोग्राम में सॼे मुल्क जा कलाकार आहिनि, सॼे देश जा प्रमुख कलाकार अचनि था। अचो त हिन इतिहास में जेको इहो प्रोग्राम ठहे थो उन जा चश्मे गवाह ठहो। तव्हां सभिनी खे वरी निमाणी वेनिती आहे, हिन प्रोग्राम में ज़रूरु अचो। जय झूलेलाल।